सिंध यूनिवर्सिटी ॼामशोरो जे इंतज़ामिया पारां फीसुनि में वाध ख़िलाफ़ शागर्दन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ शागर्दन जो चवणो त इंतज़ामिया पारां फीस में 6 खां 20,000 ताईं वाध कई वई आहे। हुन ॿुधायो त मेरिट जी फीस में 6,000, सेल्फ जी फीस में 15,000 ऐं स्पेशल सेल्फ में 20,000 ताईं वाध कई वई आहे। शागर्दन जो चवणो त 1.5 साल यूनिवर्सिटी बंदि हुई, न ट्रांसपोर्ट हली ऐं न ई बिजली इस्तेमाल थी। उन बावजूद फीस में इज़ाफ़ो कयो आहे जेका सरासर ज़्यादती आहे। शागर्दन चेतावनो त फीस में घटिताई न आंदी वई त एहतजाजी तारीख़ शुरू कई वेंदी। सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया जेका फीसनि में वाधारो कयो आहे, हिननि जो ॾिनल पेरास्पेक्ट हुयो, शेड्यूल हुयो त जेका फीस थर्ड ईयर वारनि ते 2019 वारी बैच जेका आहे उन्हनि जे जेका मुक़ररु शेड्यूल थियल आहे, इन्हनि जो जेको पैकेज ॾिनल आहे उन फीस में इज़ाफ़ो कयो आहे। गुज़िरियल 3 महीननि खां 4 महीननि खां अंदरि हॉस्टल ते न्यूज़ पेपर नथा अचनि, सफ़ाई न आहे, को स्प्रे न आहे थियो, का सफ़ाई न आहे कई वई। काफ़ी अहिड़ा सिंध यूनिवर्सिटी जा मसइला आहिनि। पॉइंटनि में हलंदड़नि में बाहि लॻी थियूं वञनि, हलंदड़ पॉइंटनि में बाहि थी लॻी वञनि। पैकेज हिननि खे गवर्नमेंट जे तरफ़ां में मिले थो, पर हिननि खे को शागिर्दनि खे को पैकेज नथो ॾिनो वञे, न ई वरी स्कॉलरशिप थी ॾी वञे। हॉस्टल में तव्हां हालत ॾिसंदो, न खाधो आहे, न पाणी आहे साफ़, गेटनि ते बदतमीज़ी आहे। इंफ्रास्ट्रक्चर हिते तव्हां बसूं ॾिसंदो, उन में बाहि लॻंदा आहिनि हलंदे हलंदे। हे शागिर्दनि खे हथ ॾेई करे माराइनि पिया, शागिर्दनि खे ख़ुदकुशी करण ते मजबूर था कनि। हाणे असां ख़ुदकुशी ते मजबूर थी चुका आहियूं। सिधी ॻाल्हि आहे, असां फीसूं पे न करे सघंदासीं, घरां वठंदासीं, घर वारा जवाब ॾींदा त असां डिप्रेशन में हलाईंदा, डिप्रेशन में ख़ुदकुशी कंदासीं। 30% ऐं 40% फीस में वाधारो कयो आहे। जंहिं शागिर्द जी फीस 16,000 हुई त उनखां 20,000 22,000 रुपया वरिती पई वञे। जंहिंजी अगरि 19,000 हुई त उनखां 25-26,000 रुपया वरिती पई वञे। किन खां 15,000 18,000 रुपया फीस मथे पई वरिती वञे। हीअ असां सम्झूं था त इन फीस वधाइण जो कोई जवाबु पेश कोई कोन्हे। थी सघे थो यूनिवर्सिटी जा के पंहिंजा कुझु ऑफिसरनि जा पंहिंजा के खांचा ठहियल हुजनि जेके उहे बंदि थी विया आहिनि, शायदि उहा उगाड़ी शागिर्दनि मां करणु घुरनि पिया। ॿिए पासे रजिस्ट्रार ग़ुलाम मोहम्मद भुट्टो जो चवणो हो त फीसुनि में मामूली इज़ाफ़ो कयो आहे, पुराणे बैचिस जी फीसुनि खे नए बैच जे फीस बराबरि कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।